जी नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे तारीख़ी माग मोहन जे दड़े ते जापान जे 14 ॼणनि ते ॿधल परॾेही वफ़द पहुची दौरो कयो। मिस सुरुकी, मिस मूरी, मिस फ्यूती जीता ऐं मिस रीजी जी अॻुवाणी में 8 मर्दनि ऐं 6 औरतुनि ते ॿधल जापानी वफ़द मोहन जे दड़े जे समेत स्टूपा गिरेथ बाथ डी के एरिया म्यूज़ियम समेत ॿियनि क़दीमी आसारनि जो दौरो कयो। परॾेही वफ़द खे मोहन जे दड़े ते मुक़ररु गार्ड इरशाद अली सोलंगी मोहन जे दड़े बाबति ब्रीफिंग ॾिनी। जापान जे आयल वफ़द जे अॻुवाण में औरतुनि मिस सुरुकी, मिस मूरी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू मोहन जे दड़े ते पहिरीं भेरो आया आहिनि। संदनि ख़्वाहिश हुई त सिंध जे तारीख़ी माग मोहन जो दड़ो ज़रूरु ॾिसनि। संदनि चवणु हो त हिन अज़ीम माग जा आसार क़दीम ऐं म्यूज़ियम ॾिसी संदनि ख़्वाब पूरो थियो ऐं जॾहिं हिन ॿिया क़दीमी आसार बि घुमी ॾिठा ऐं खेनि तमामु सुठो लॻो।